नाज़रीन, गंबट में क़ौमी शाहराते अफज़ल चौक वटि ठहंदड़ ओवरहेड पुल जो कमु रोलड़े जो शिकार है, जंहिं सबबि मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां इलाज लाइ ईंदड़ तोड़े शहरनि खे रोड पार करण में सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। वधीक तफ़सील मुमताज़ मेमर जी हिन रिपोर्ट में। गंबट जे क़ौमी शाहराते अफज़ल चौक वटि ठहंदड़ ओवरहेड पुल जो कमु रोलर जो शिकार आहे। ठेकेदारनि पारां गुज़िरियल 6 महीननि खां कमु बंदि करे छॾियो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां ईंदड़ मुसाफ़िरनि समेत शहरी सख़्त परेशान बणियल आहिनि। उन मौक़े ते गंबट जे सिविल सोसाइटी जो चवणु आहे त NH 68 जी निगरानीअ में ठहंदड़ ओवरहेड पुल जो कमु मुकमल न थी सघियो आहे। पुल जा हिसा रोड ते पयल हुजण सबबि हादसा मामूल बणियल आहिनि। शहरनि पारां फौरी तौर ओवरहेड ब्रिज जो कमु मुकमल कराइण जी अपील कंदे ॿुधायो त सिंध हुकूमत जी सिफ़ारिश ते NH पारां क़ौमी शाहराते ओवरहेड ब्रिज जो कम जी मंज़ूरी त ॾिनी, पर ठेकेदारनि पुल जो कमु अध में छॾे हलिया विया आहिनि, जंहिं सबबि शहरी तोड़ी मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां ईंदड़ मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। पुल जा हिसा रोड ते पयल आहिनि, जंहिं सबबि रोड हादसा थियण मामूल बणियल आहिनि, जंहिं सबबि क़ीमती जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत मामले जो फौरी नोटिस वठी NH जी निगरानी में ठहंदड़ पुल जो बंदि पयल कमु शुरू कराए गंबट तोड़े मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ मुसाफ़िरनि खे सहूलियत फराहम कई वञे। ॿी सूरत में अदालत सगोरी सां रुजू कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मुमताज़ मेमूर, धरती TV न्यूज़, गंबट।